नौजवान टहीअ में सिंधी ॿोलीअ जे फैलाव लाइ सिंधी फिल्मुनि खे हिमथाईंदे चेंबूर कॉलोनी युवक मंडल जी सभ्यतिक शाखा सप्त सिंधु संगम जे पारां आर्तवार 9 मई सुबुह जो 11 बजे चेंबूर ईस्ट जे के स्टार मॉल्स में फन सिनेमाज़ मल्टीप्लेक्स थिएटर में ॾिसंदा सिंधी फिल्म हिकु ॿ टे रिटर्न्स। शानदार ऐं बहितरीन कामयाब फिल्मूं जानी जुदा न कर ऐं हिकु ॿ टे बाबा गुडियाणे ॾियण खां पोइ हाणे VTV जी नई पेशकश हिकु ॿ टे रिटर्न्स फुल 2 न फुल 3 कॉमेडी मूवी। मूंखे घुमाए जो फिराए जो मूंसां जाम प्यार कजो। हाँ 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 इंदिरा, मां पंहिंजो तन मन धन बाकी सब तू मुझे मथा छॾे दे। Only for adults. Only for adults? मूवी ॾिसणी है? न न मूवी न रांद रांद। अच्छा अच्छा हाँ रांद रांद खेलनी है पर हाँ? पर एडल्ट्स रांद लाइ त घर हलणो पवंदो न। अरे देवी, पत्नी जी जगह सिर्फ पेरन में न हूंदी आहे, भगवान ॿिया बि त उजवा ॾिना आहिनि, उन्हनि खे यूज़ न कंदासीं त मशीन ख़राब थी वेंदी। मोहब्बत जा मारा शादी करे भी रही वया कवारा। तव्हांजे शहर जे थिएटर्स में जल्द अची रही आहे सिंधी कॉमेडी मूवी हिकु ॿ टे रिटर्न्स। अॼु असांजे साम्हूं हिकिड़ो सुनहरो मौक़ो आयो आहे जेको सिंधी कम्यूनिटी जे लाइ ॾाढो घटि मिलंदो आहे। हिकु नौजवान कलाकार प्रोड्यूसर ऐं डायरेक्टर श्री दीपक वाधवाणीअ हिकिड़ी पिक्चर ठाही आहे हिकु ॿ टे रिटर्न्स। इहा पिक्चर फैमिली पिक्चर आहे ऐं इन में कॉमेडी बि आहे। असां सभिनी सिंधियुनि जे लाइ ॾाढियूं घटि पिक्चरियूं ठहंदियूं आहिनि, उनजो कारण केवल इहो ई आहे जो हिनखे इन्हनि अहिड़ियुनि पिक्चरुनि ठाहिण वारनि खे एनकरेजमेंट न मिलंदी आहे। इन करे असांजो फ़र्ज़ु आहे त असां हिन जेका नौजवान महिनत कई आहे, तव्हां सभिनी सिंधी भाउरनि खे अपील थो करणु चाहियां त हिन पिक्चर खे प्रमोट करे ऐं हिन हुनजो हौसला अफ़ज़ाई कनि ऐं हुनखे सक्सेसफुल कनि त अॻिते हली करे अहिड़ा नौजवान जेके पिक्चरूं ठाहे सघनि था उहो अॻिते हली करे सुठियूं पिक्चरूं बि असांजे साम्हूं इनखां सुठियूं पिक्चरूं असांजे साम्हूं पेश करण जी कोशिशि कनि। धन्यवाद। हिन फिल्म जूं टिकटूं मिलण जे लाइ तव्हां एड्रेस नोट कंदा। रोचीराम थदानी स्कूल, चेंबूर कॉलोनी युवक मंडल, 6465 कलेक्टर्स कॉलोनी, चेंबूर, मुंबई 74। वधीक ॼाण हासिल करण जे लाइ इन संस्था जे एग्जीक्यूटिव सेक्रेटरी श्री अमर असरानी सां तव्हां 9820095153 ते संपर्क करे सघो था। त यादि रखंदा, आर्तवार 9 मई सुबुह जो 11 बजे चेंबूर जे फन सिनेमाज़ मल्टीप्लेक्स थिएटर में सिंधी कॉमेडी फिल्म हिकु ॿ टे रिटर्न्स। असांजा पब्लिसिटी पार्टनर्स आहिनि सिंधी सजण, सिंधी TV चैनल, 24 आवर्स सिंधी चैनल।